जेका माना सलवात पढ़ो था शिया सुनी बग़ैर फ़िरके जे बग़ैर तफ़ावत जे तमामु मुस्लमाननि ऐं मोमिननि जे घर में उनजो कीअं तव्हां जेको आहे सो शुरूआति कई ऐं उनजो कहिड़ो राज़ आहे जेको आहे सो जी साईं उनजो जेको असुल राज़ जेको आहे राज़ जेको असां शिया सुनी सभिनी वटि सलवात पढ़ूं था त असांखे रहमत लिल आलमीन जो फैज़ मिलियल आहे हयात नबी जो फैज़ मिलियल आहे मूंखे त रहमत लिल आलमीन जे फैज़ जो त इहो वॾे में वॾो राज़ आहे जो असां वटि का फ़िरके वारियत न आहे इन जो असुल राज़ इहो आहे महबूबनि जो जेको असांखे फैज़ आहे उन फैज़ जी इहा बरकत आहे जो असां वटि का फ़िरके वारियत न आहे बाक़ी ॿिया जेके माण्हू तफ़ुरको फैलाइनि था वतन था मुस्लमाननि खे विढ़ाईंदा वतन था नफ़रतूं फैलाईंदा क़ुरान फ़िरके वारियत खां जॾहिं मना थो करे क़ुरान पाक जॾहिं क़ुरान असां सभु मुस्लमान इन ॻाल्हि खे बि मञूं था हर कोई चवे थो त अगरि क़ुरान पाक जे हिकिड़े लफ़्ज़ जो बि को इनकार कंदो त उहो जहन्नमी आहे उहो काफ़र थी वियो जहन्नमी आहे एॾो वॾो क़ुरान हुकुम थो ॾिए त वला तफ़रकू तफ़ुरका न विझो पोइ बि जेको आहे जेके तफ़ुरको फैलाइनि था नफ़रतूं फैलाइनि था त उन्हनि खे दुनिया आख़िरत में रुसवाई ऐं ज़िलत खां सवाइ ॿियो कुझु बि न मिलंदो ऐं असां अल्हम्दुलिल्लाह हाणे 26 साल शुरू थींदो तनज़ीम खे ऐं हिन में ऐं कुदरती असां वटि ईंदी आहे त अगरि सुन्नी जे हिकिड़े ॾींहुं सलवात हूंदी आहे घर में त ॿिए ॾींहुं शिया जे घर में हूंदी आहे ऐं जो असुल कारण इहो आहे जो रहमत लिल आलमीन जो ज़िक्र आहे ऐं असांखे फैज़ बि रहमत लिल आलमीन जो आहे